अदा हिकिड़ो गरीब शख्स हुयो, वो काठड़ियूं करे पंहिंजो गुज़र सफ़र कंदो हुयो। हिन वटि हिकिड़ो गॾ हूंदो भलो। हे ॿ पाण में ज़ाल मुड़ुस हूंदा। हे काठड़ियूं करे गुज़र सफ़र कंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं पंहिंजी ज़ाल खे चयईं त दिलि हिन पंहिंजी बादशाहीअ में सॼी उमिरि रहिया आहियूं बि ॿ सिर, सॼो ॾींहुं तो गॾ सूधो कमाया पर पूरी कान थी पए। सो हाणे मुंहिंजी दिलि थी चए त ही बादशाही छॾे किथे ॿिए हंधि हली वियूं, छो त वथाण जो फ़र्क़ु थींदो आहे। बिना किथे हली ॿिए हंधि वियो मन साह पटियूं। हाँ साईं, ज़ाल मुड़ुस ॿई हुया, सुञा सिर। हिन वटि हिकिड़ो गॾो, ॿियो को रिली, का सवड़, को हंडो ॿाटो हिन वटि हुयो। जेके ट्रपड़ हुया खणी घर ते निकिरी पिया, जंहिं बादशाही में पहिरीं रहंदा हुया। हे साईं, उतां निकिरी पिया, हकींदा होरींदा अची हिकिड़ी बादशाहीअ ॿीअ में वेठा। उते अचे हिन हिकिड़े बबुरे हेठों लॾो लाथो। ज़ाल खे चई, हाणे अॼोके ॾींहं जो त खाधो पीतो आहे, तो घरड़ो दरड़ो ठाहियूं, वरी सुभाणे हिते बेला देला जाम था ॾेखारजनि। साॻियो ई गुज़र सफ़र जेको पोइ हिते कंदासीं इहो कंदासीं, बाक़ी हाणे ॿियो कमु त मूंखां कोन थींदो। अदा हिन जी ज़ाल जे चवण में ई ॿिन्हिनि जो पाण में सिदुक ॾाढो। ग़रीब माण्हू या ॿई जो प्यार मोहबत पाण में ॾाढी। सलाह ॿिन्हिनि जी हिकु हूंदी। ज़ाल चयुसि, चलो दिल ठीकु आहे, जीअं तूं चईं। अदा हिननि घरड़ो ठाहियो, ग़रीबानो घर जीअं थींदो आहे। हे साईं, साॻे कम पंहिंजे सां लॻी वियो। हर रोज़ जे हिसाब सां काठड़ियूं करण वेंदो। काठड़ियूं करे बाज़ार में पोइ कॾहिं 4 आने खपाईंदो, कॾहिं 2 आने खपाईंदो, कॾहिं रुपए खपाईंदो। हिन गरीब जा साॻा ई हाल, पर उभरे कोन पियो। हे दिल में हर रोज़ वीचारो पियो सोचींदो त यार अलाए निभागो आहियां, अलाए छा मसलो आहे। हेॾो कमायां थो, गॾ सूधो त बि मुंहिंजी पूरी कान थी पए। नेठ साईं, हिकिड़े ॾींहुं अलाह मुंहिंजी जी कुदरत मींहुं वसी पियो। उन ॾींहुं ज़ाल हिन खे चयो त दिलि, अॼु तूं काठियुनि ते बि कोन थो वञी, घर में खाइण काण बि कुझु कोन अथई, तो ॿेली राति ॾाढी ॾुखी गुज़रंदी। हे साईं, गरीब वीचारो, हाणे गरीब माण्हू ॿियो करे छा। हिन जो गुज़र सफ़र त इहो काठियुनि ते हुयो। हे साईं, गॾ काहे कुल्हे ते कुआड़ी खणी रसो संदूरे में ॿधी निकिरी पई। हिन खे हाणे सुकियूं काठियूं लभनि त वीचारो वढे न। हे हलंदो वियो ॿेले में। हिन खे हिकिड़ो वॾो वणु नज़र आयो, उन जे हेठां 2-3 थुड़ पिया सुका। हिन चयो, यार बसि हाणे इहे सुकिड़ियूं काठियूं खणी ईंदुमि। अॼु मींहों लॻी पई आहे, थी सघे को अमीर माण्हू सेठ माण्हू वठे, छो त मींहों लॻी पई आहे। मींहों में त काठियुनि जी ज़रूरत हूंदी आहे सुकियुनि जी। हे साईं, उते अचे हिकिड़े थुॾे खे वढियईं, चीरे उन खे फाकू मतिलबु ॾार करे रखियईं। ॿिए में हथु विधईं, उहो बि सिधो कीअं। 3 में जो हथु विधईं त उन मां उनखे कुआड़ी जो हईं त उन मां आवाज़ आयो, चई, यार इंसान कुझु रहम कर, मुंहिंजो घर न ड्राए। हे वीचारो वाइड़ो थी वियो, मथां मींहुं पियो वसी। चई, बड़ा ही गेपा था, अलाए जिन आहे, देव आहे, भूत आहे, छा आहे। चई, यार गरीब शख्स, तूं मुंहिंजो घर न ड्राए। गरीब वीचारो ॾकण लॻो। हिकु झंग, ॿियो मथां मींहुं। त हिते साईं उन थुॾे मां तोतो निकिरी पियो, पर तोतो रुगो गोश्त जो मतिलबु ॻतरो हुजे, वीचारे खे पर धर कोन हुजनि। तोतो जो ॿाहिरि निकितो त गरीब शख्स खे चई, यार हे मुंहिंजो घर आहे। हूअं त हे थुॾो मथे हुयो, मतिलबु इन वण में, पर हे अॼो ॾिसींदो मींहुं ॾींहुं वसियो आहे, वाच दाच जे करे हे मुंहिंजो घर बि सां किरी पियो आहे हेठि। जेकॾहिं तूं हे थुॾो वढे खणी वेंदे त मां छा में रहंदुसि। मींहुं पियो थो वसे, ॿेली रहम कर, हे थुॾो न वढे। तंहिं ते ग़रीब शख़्स चयो त यार जेकॾहिं मां अॼु हे काठियूं न खणी ईंदो त मां बुख मरंदुसि। तूं त पखी आहीं बिना, किथे न किथे पासड़ो वठी वेही रहंदे। इते से तोते हिन खे चयो, चई, यार गरीब ईअं न कर, ॿेली ईअं न कर, ॾिसी तो त मुंहिंजो हाल कोन्हे को, खंभड़ा खुसिया आहिनि, गोश्त जो ॻतरो रहियो लॻो पियो आहियां। मूंखे जे चइनि माकुड़नि 5 किविलनि वरितो त बि खाई वेंदियूं, मां पंहिंजे घर में वेठो आहियां। ॿेली ईअं न कर, हे थुॾो न वढ, हेॾो सारो झंगा ॿिए हंधां वढ वञ।
ग़रीब हिकिड़ी ते तोतो ॿीअ ते। तोते हिनखे चयो यार भला हाणे जेकॾहिं तूं चईं थो मां एतिरो ग़रीब आहियां, पोइ हिकिड़ी मां तोखे निशानी ॾियां थो, पोइ उहा वञी तूं बाज़ार में खपाए, सॼी उमिरि कमाइण खां बची पवंदे पर मुंहिंजो घर न ॾराए। ग़रीब शख़्स हिनखे चयो त अहिड़ी कहिड़ी निशानी आहे जेकी तूं मूंखे ॾींदी ऐं मां खपाईंदुमि वञी सॼी उमिरि कमाइण खां बची पवंदुमि। चई बाबा मां तोखे निशानी ॾियां थो न। हाणे सां हिनखे हिकिड़ो तोते लाल कढी ॾिनो मुंहं मां। तोते वीचारे खंभ दंभ त हुया ई कोन, तोते जी का 200-300 साल उमिरि हुई। हिनखे हिकिड़ो लाल कढी ॾिनई। ग़रीब शख़्स कॾहिं मोती मणियो कोन ॾिठो, हिनखे लाल जी ख़ासि ॼाण कोन्हे। हिनखे तोते इहो सम्झाए मोकिलियो त हिकु हिकु लाल 7 बादशाहनि जो मुल्ह हूंदो आहे। हिन जी क़ीमत तोखे बाज़ार में हिकु त वाणियो सेठ ॾेई सघंदो, मुस्लमान सेठ कोन ॾींदो, ऐं ॿियो तोखे ॾींदो बादशाह। पर कोशिश कजांइ त तूं कंहिं वाणे सेठ वटि वञजांइ या वरी कंहिं बादशाह वटि वञजांइ, ईअं कंहिंखे न ॾिजांइ। हिन जी एतिरी त मतिलबु क़ीमत आहे जो तुंहिंजूं 7 पीढ़ियूं वेही खाईंदियूं त बि कोन खुटंदी। पर खपाइजांइ मतिलबु माना कंहिं सुठे माण्हूअ खे ॾिजांइ जेको तोखे हिन जी रक़म सही ॾी। हुन जो चलो ठीकु आहे, त जेका हिन 2 थुॾा वढिया काठियूं गॾिया ते सथे निकिरी पियो बाज़ार में। हिन अची उहे काठियूं खपायूं, काठियूं हिन जूं सुठे रेट में खपी वयूं। उन ॾींहुं काठियूं हिन जूं 4 आने में गॾो खातो। आधा 4 आना खणी बाज़ार मां को अटो वरितई, को लूणु वरितई, को मिर्च वरितई। अहिड़े हिसाब किताब सां हे पंहिंजे उन ॾींहुं जो सीधो कढी वापसि आयो घर अची ज़ाल खे उहो लाल ॾेखारियो। ज़ाल खे चई त हीअं मूंखे काठियुनि कंदे हिकिड़े तोते जो घर पियो हुयो, थुॾो पियो वढियुमि, उन में तोते जो घर हुयो। सो तोते मूंखे ही निशानी ॾिनी आहे, चयो अथई हे वञी लाल खपाए। हिन मां एतिरी त तोखे दुनिया दौलत मिलंदी जो तुंहिंजूं 7 पीढ़ियूं वेही खाईंदियूं, तूं बि सॼी उमिरि ऐश आराम सां मना खा वञ। हिन जी क़ीमत हिकिड़े लाल जी 7 बादशाहियूं आहिनि। माईअ जो वात पटिजी वियो। चई मुआ मारिया अहिड़ी ॻाल्हि त न कर। हिकु त वेठा आहियूं झूपड़ीअ में, को ॿुधी न वठे, को भेणा अचे न चोर, हाणे न अची धाड़ो। आदा हिन ग़रीब शख़्सनि कॾहिं मिल्कियत एतिरी ॾिठी कान। हिननि वीचारनि उहा सॼी राति वेही उन लाल जी हिफ़ाज़त कई। सुबुह थी, काठियुनि ते कोन वियो, गॾ ते चढ़ी सिधो आयो बाज़ार में। हिन ते वञी कंहिं वाणे सेठ खे उहो लाल ॾेखारियो। वाणी हेॾां होॾां ॾिसी करे हुन चयो त बाबा हाणे मूं वटि एतिरी दुनिया कोन्हे का जो मां तोखे हिन जो सही मुआवज़ो ॾेई सघां। तो हाणे मां वाणियो माण्हू आहियां, तोसां बेईमानी बि नथो करे सघां। तो यार हिन जी क़ीमत मूं वटि कान्हे का, तो ॿिए कंहिंखे ॾिस वञ। हिन चयो यार वाकई भेण क़ीमती शइ आहे न, जो हेॾो सारो वाणियो सेठ आहे, चए थो मूं वटि क़ीमत नाहे। हे साईं उतां ॿिए सेठ वटि आयो। उन सेठ बि हिनखे इहा वंद ॾिनी त यार मियां हिन जी मूं वटि क़ीमत कान्हे का, पर जंहिं त कॾहिं तूं मूंखे ॾीं थो त तूं 8 मज़ूर वठी अच, सफ़ा हटा कटा हुजनि, सुबुह खां वठी शाम ताईं मूं वटां दुनिया दौलत मेड़नि, तॾहिं मां तोसां वञी सौदो कंदुमि। हिन इहो वरी बि सोचो, ग़रीब माण्हू, उन ग़रीब चयो त यार अञा हिन जी का क़ीमत मथे आहे न। 8 माण्हू सॼे ॾींहं में वॾी दुनिया मेड़ींदा। हिन चयो न यार एतिरे में न आहे ॾींहुं। आदा हिन सॼी बादशाही रुली, जंहिं वटि वञे इहो ई चएसि त बाबा हेतिरी मुआ हिन जो मुआवज़ो ॾींदुमि, जा खणी चवे त मूं वटि कोन्हे को। ईअं कंदे कंदे उन बाज़ार में को उन बादशाह जो वज़ीर जे बादशाहीअ में हे रहे पियो, उन जो वज़ीर घुमंदे फिरंदे हिन ते नज़र पइजी वियसि। हिन जो ॾिठो त ग़रीब शख़्स का शइ खयूं वते थो, मतिलबु विकिणींदो, पर हिन खे केर बि इन शइ जो मुआवज़ो सही नथो ॾिए।
सुरी आयो हिन वटि, हिन खां अची हाली हवाली थियो। हिन चयो यार हीअं अहिड़े क़िस्म जो मूं वटि हिकिड़ो लाल आहे, हिते को बि सेठ मूंखे हिन जो सही मुआवज़ो नथो ॾिए, सो हाणे बादशाह जी ॻोल्हा अथमि। सो मूंखे लॻे थो तूं वज़ीर आहीं, पंहिंजे बादशाह वटि वठी हल। चई यार सही सुञाती, हल बादशाह। अदा ये बादशाह वटि आयो। बादशाह हिनखे लाल जो हथ में ॾिठो त बादशाह जो बड़ा गरीब शख्स जे हथ में लाल कीअं? छो त दोस्तो सोनार खे सोनारे खे सोन जी ख़बर हूंदी आहे, लोहार खे लोह जी ख़बर हूंदी आहे। बादशाह हुयो, हुनखे त ख़बर ई त हीअ शइ मतिलबु केतिरी क़ीमती आहे। नेठ साईं हिननि जो पाण में सौदो थियो, बाबा फलाणे पासे ॾांहुं असांजी हेतिरी ज़मीन तुंहिंजी आहे ऐं हेतिरी दुनिया जूं बैलगाॾियूं 10 चयूंसि 15 चयूंसि इहे तोखे असां ॾींदासीं, इहो लाल असांखे। अदा हिन जो हिननि जो सौदो पाण में फिक्स थी वियो। हिननि जो जीअं अॼुकल्ह लिखत थींदी आहे सरकारी, अहिड़े हिसाब सां उते सरकारी लेखक हुयो, उन लिखत पूरी करे बाबा हेतिरी मां असां हिन खां लाल वरितो, हेतिरी हिनखे बनी ॾिनी, हेतिरियूं हिनखे बैलगाॾियूं दुनिया जूं ॾिनियूं। अदा हिन सां इहो सौदो थी वियो ग़रीब सां। अदा गरीब शख्स उहा दुनिया समूरी खणाए बनी, उन में अची हिन हिकिड़ो सुठो घर ठारायो। 2-3 ॾींहं गुज़रिया, उहो लाल बादशाह वटि पली रहियो। बादशाह अची वञा लाल ॿाहिरि पियो आहे। सो हिकिड़े ॾींहुं हिन वटि महिमान आया। बादशाह वटि परे परे खां ईंदा आहिनि त पोइ जंहिं वटि वरी का सुठी शइ हूंदी आहे त हर को असांजी का घड़ी वठी ईंदा आहियूं या मोबाइल वठी ईंदा आहियूं। 5 दोस्त गॾजंदा आहियूं, चवंदा यार हे ॾिस मां हीअ मोबाइल वठी आवां या हीअ शइ मूं वटि आहे, ॾिस तव्हां वटि माना न हुजे। बादशाह उन्हनि खे उहो लाल ॾेखारियो। हर कंहिं लाल जी तारीफ़ कई, हेॾां होॾां उन जी कचहरी ख़तम थी। बादशाह खे उहो लाल जीअं हुयो तीअं ई हथ में रहियो। बादशाह छामत जो घर वियो त वञी बादशाह पंहिंजी वॾवर धीउ खे ॾिनो। बादशाह खे हुजनि 6 धीअरूं, बादशाह जो ख़ूबसूरत धीअर हुजनि। बादशाह जो उहो लाल वञी वॾवर धीउ खे ॾिनो। उन खां 5 धीअरूं ॿियूं हुयसि, पर बादशाह खे 5 ई ॾियो, 6 ई धीअरूं प्यारियूं ॾाढियूं हुयूं। उन जी वॾवर धीउ छा कयो जो उहो लाल खणी उन 9 लखे हार में विझी छॾियो। हिकु 9 लखो हार वरी जॾहिं लाल पइजी वियो त साईं 5 भेनरुनि खे साड़ थियण लॻियो त अधीअ पातो असां छो लाल पायूं। अची पीउ सां अंगल करण थियूं, बाबा असांखे बि लाल खपनि। हुन पीउ हुननि खे सम्झायो त पुट हे क़ीमती आहे, अलाए केॾां मूंखे मिड़ई हथ आयो आहे। सो बि अधु बादशाही जी ज़मीन ॾेई ऐं अधु खज़ानो ॾेई वरितो त एतिरा ॿिया 5 जो वठंदुमि त पोइ त मूंखे बादशाही विकिणणी पए, माण्हू विकिणणा पवंदा। पर सियाणो ॿाराणो ज़िद बादशाही ॿार हुया, चवंदा आहिनि अमीराणो ॿार चरियो या चुतूं हो साईं ज़िद करे वेही रहियूं। हाणे साईं बादशाह हिननि खे दिलासो ॾिनो त भला हाणे चुप कयो, सुबुह थिए जंहिं वापारीअ खां वरितोमि त मां उनखे हुकुम ॾियां थो। सुबुह थी वज़ीर खे अची हाल अहवाल कई त बाबा हीअं घर में शहज़ादनि अची ॿधड़को मचायो आहे, हाणे त हे 5 लाल ॿिया घुर्जनि। वज़ीर चयो बाबा हाणे 5 लाल हेड़ा लाल अचनि केॾां, भला कूड़ा धूड़ा ठहराए ॾींदे। हिन सां हिकिड़ो जवारी घुरायो, यानी सोनारो घुरायो। उहो लाल हुनखे ॾेखारियो। उन सोनारे जवारी जेको उन चयो बादशाह सलामत, अहिड़ा लाल बिसां कोन ठहंदा असां खां, हिन दुनिया में केरु ठाहे नथो सघे। इहे लाल आहिनि लाला परीअ जा, जंहिंजे रत मां ठहंदा आहिनि। सो हितां जा आहिनि कोन, इहे को काफ़रनि जा मुल्क जा आहिनि। सो इहे असांजे वस जी न आहे, बाक़ी डुप्लीकेट ठाहे वेंदासीं। सो अहिड़ा कोन आहिनि। अॼुकल्ह चरियो केर बि कोन्हे, को शहज़ादियूं सुञाणे वेंदियूं। सो असां खां न ठहंदी। हिन चयो चलो ठीकु आहे। हाणे साईं
वज़ीर गहला हूंदा आहिनि, वज़ीर सियाणा हूंदा आहिनि, बादशाह वज़ीर रखंदा इन करे जो बादशाह खे का ॻाल्हि सम्झ में न अचे त उहे वरी वज़ीर कनि फ़ैसिलो। वज़ीर बादशाह खे चयो त बादशाह सलामत परेशान न थी, जंहिं ग़रीब लाल हे ॾिनो आहे असांखे उन खां ई था चऊं त इहो ई हथु करे ॾींदो, ख़बर त पए त आंदो किॾां। वज़ीर माण्हू मोकिलियो गरीब ॾे, गरीब तर तकड़ में गॾ ते चढ़ी सिधो आयो बादशाह वटि, पर गॾ हो न पियो मटे। हुन चयो त गॾ खां शुरू थियो आहियां, गॾ न आहे मटणो बाबा, भले खरबपति थी वञे, पंहिंजी असलियत न आहे छॾणी। ऐसे आयो सिधो बादशाह वटि, बादशाह खे सलाम की। बादशाह हिनखे चयो त बाबा हाणे हिकिड़ो लाल त मां तोखां वठी फाथो आहियां। सो ग़रीब शख़्स दिलि में सोचियो त बिना अलाए बादशाह खे सोदो महांगो पइजी वियो, अलाए माल मिल्कियत वापसि न कंदो। इते बादशाह हिनखे टलियो त बिना हे हीअं तो सोचे। बादशाह हिनखे चयो त तूं परेशान न थी, मां तोखां माल मिल्कियत कोन थो वापसि वठां, पर यार मूंखे 5 लाल ॿिया खपनि। इते ग़रीब शख़्स वीचारो वाइड़ो थी वियो, चई हाणे 5 लाल अचनि किॾां? हे त आंदा मूं इहो ॾिनो मूंखे तोते कयो थोरो। हिन सां हिन चयो भला हाणे बादशाह हा कयां थोसि, ॿियो भला हाणे छा कयां? घर वञी सलाह मशवरो कयां थो, न त वरी जवाबु ॾींदोमांसि बाबा कोन था मिलनि। हे साईं ग़रीब शख़्स हिन सां हा करे मोटी आयो घरारी वटि। घरारीअ खे चई हिन बादशाह 5 लालनि जी घुर कई आहे। घरारी हिन जी ॾाढी साबरीनी, पर उन ॾींहुं हिन ते चिड़ी पई, चई चंद्रा मूं आॾाइण किॾां आणींदे 5 लाल जो तूं बादशाह सां हा करे आई। वरी हिन जी घरारी सियाणी बि, हिन चयोसि हाणे वञो ने तोते ॾे, बचाव थींदी ने तोते मां थींदी, न त राति घर ते ट्रपड़ रखो त हलूं। न त बादशाह त तोखे ख़बर आहे त बादशाह अॻिला हूंदा आहिनि, बादशाह खे जवाबु ॾींदे बादशाह जहिड़े गॾ जे पेट में सुबरा छॾंदी। हिन चयो यार वाह सलाह नई। हे साईं डुकी डोड़ी आयो तोते वटि, तोतड़ो बि वेचारो वेठो तिड़किड़े ते। अदा अस्सलाम वालेकुम सलाम। अदा गरीब शख़्स कीअं आहे? चई यार बसि गरीब परेशानियूं कोन्हियूं, बेसां लाल ॾेई परेशान में छॾी। कि न यार ईअं वरी कीअं थो चए? हुन चई यार मां बादशाह खे लाल ॾिनो वञी, सो हाणे बादशाह वटि न 6 धीअर। बादशाह उहो हिकिड़ो लाल हिकिड़ी धीउ कींदो आहे, 5 भेनरुनि जो पाण में ज़ीपट पियो थो पए, वॾी भेण ते त असां पायूं। सो हाणे ॿेली बादशाह मूंखे घुराए चयो आहे त 5 लाल ॾे, न त बाबा जहिड़े घर जे पेट में सुबराए छॾंदोमांइ। हाणे त मां मरी वियुसि गरीब माण्हू। तोते हिनखे चयो यार इहा त वॾी ॻाल्हि करे छॾियई। विसाणे इहे लाल हूंदा आहिनि लाल परीअ जा, ऐं इहे थींदा आहिनि उन जी बांह जे रत मां, मतिलबु रत हिन जो पाणी में किरंदा त पोइ उहो टेपो टेपो रत जो लाल थी वेंदो आहे। पर हाणे इहे इन को काफ माना जबलनि में, सो इहो अॻु में बि मूंखे मतिलबु माना हथु आयो जो मां कंहिं टेम में जॾहिं मुंहिंजी मुंद हुई, छो त तोते हिनखे पंहिंजी उमिरि 1000 साल ॿुधाई। चई हाणे मुंहिंजी जवानी ख़तम थी वई आहे, ॾिसींदो पोड़ाए पचे शुरू थी आहे, खंभ पर रहियो कोन्हे को, मां तोखे किॾां हाणे ॾियां। तो अॻु में मां कंहिं वण ते वेठो, उहो मुल्क बि चई मूंखे चङी तरह यादि कोन्हे को, हे परियूं अची उते लथियूं उन वण वटि। पोइ रांदिन कंदे कंदे परीअ खे को कंडो लॻो, उते पाणी बि हुयो उन वण हेठां, उन जॻह ते रत जा टेपा जो किरिया पाणीअ में, त उते हे लाल परीअ जे रत मां लाल थी पिया हुया। जंहिंसां उते ॿिया पखी बिया, उहे बि खाई आ, ऐं हिकिड़ो मुंहुं बि खणी विधो माना ईअं। सो हाणे इहे इन लाल परीअ जे रत मां ठहंदा। सो हाणे मूंखे मतिलबु माना मुंहिंजो ज़हन एतिरो कमु करे थो, तो चए पियो त माना इहे को काफ परियुनि जे मुल्क में लाल मिली ईंदा लाल परीअ जे रत मां, वधीक ॿी का अहिड़ी काश आहे कोन जिथां खणी पैसनि सां मिलनि। ग़रीब शख़्स खे चई जेकॾहिं हुजे उज़बन में साह, मूंखे बि खण पाण बि हल त हलूं। हाणे साईं हिनखे ग़रीब वीचारे खे सिर जी लॻी त हाणे मां कयां त कयां छा?
नेठ साईं चई भला हाणे मां घरारीअ सां सलाह करे अचां। हुन चयो चलो ठीकु आहे, घरारीअ सां सलाह करे आ। हे साईं सिधो आयो घरारी वटि, घरारीअ खे चई त तोते हीअं जवाब ॾिनो। तोतो चए थो त इहे त कोकाफ मुल्क ते, उते परनि जे मुल्क ते, देवनि जे मुल्क ते लाल मिलंदा। हाणे उते सिर वञण जो ख़तरो बि आहे, तूं सलाह ॾे भॼऊं जा लाल ॻोल्हे अचां। ज़ाल चएसि हाणे भॼण कम बि वरिया मन जो आहे, जे भॼंदे त गिलारा थी पवंदासीं। हाणे हीअं कर जो तूं तोते खे साण करे मूंखे हिते अकेलो छॾे ऐं तूं वञ लालनि जे पोयां। हिन जो यार वाह जी सलाह ॾिनी। हे साईं मोटी आयो तोते त तोते खे चई यार हाणे तूं गॾिजी हल मूंसां बिना, हिमत करा, न त बादशाह मूंखे जेरे गॾ जे पेट में सुबरा छॾींदो। तोते हिनखे सलाह ॾिनी, चई हाणे वञ बादशाह खां 12 महीना मुदो वठी आ त 12 महीननि में मां मोटी आयुसि त लाल बि खणी ईंदुसि। जेकॾहिं मां 12 महीननि में नथो मोटी सघां त मुंहिंजी घरारीअ जी पोयां तोखे पारत हुजे ऐं उनखे हेतिरो मुआवज़ो ॾिजांइ, छो त तुंहिंजे कम सां थो अञा थी सघे मतां किथे मारिजी वञा। अलाए सिधो आयो बादशाह वटि। हाणे साईं बादशाह वटि अची सिधो बादशाह खे चई बादशाह सलामत, हाणे मूंखे तूं मुदो ॾे 12 महीना। 12 महीननि में जेकॾहिं आऊं लाल खणी आयुसि त लाल तुंहिंजा। जेकॾहिं 12 महीननि में आऊं नथो मोटी सघां, मारिजी थो वञा किथे, त तूं मुंहिंजी घरारीअ खे एतिरो मुआवज़ो बि ॾींदे ऐं हिनखे पंहिंजो बचो कर रखंदे। बादशाह हिनखे चयो त सही आहे। बादशाह कई शर्त शुरू त लिखराए था। सिधो घरारी वटि आयो, घरारीअ सां राति रही, सुबुह ते गॾ उकाए सिधो आयो तोते वटि। तोते खे खणी हे ॿई ॼणा निकिरी पिया। तोतो ऐं गॾ हे सम्झ 3 ॼणा निकिरी पिया। हिकु साईं पंधु परे, ॿियो पंधु ॾिठल कोन, तोते खे उॾण जी सघ हुजे कान। हे साईं उतां निकिरी पिया गॾ ते हकलींदा होरींदा, हकलींदा होरींदा, हकलींदा होरींदा, किसो कोता वेला वक़्त वठंदा, खाईंदा पीअंदा। हिनने पूरा 2 महीना पंधु कयो। 2 महीननि खां पोइ दुनिया ख़तम थी वई, यानी इंसान ज़ात ख़तम थी वई। इते साईं वीचारा परेशान थियण लॻा त बड़ा हाणे हिते त मुल्क ख़तम थी वियो, इंसान ज़ात। इहे त 2 महीना असां माण्हुनि में हुयासीं, पर हाणे हिते जेको मतिलबु माना माण्हू शयूं ई कोन्हे को, सो हाणे कीअं अॻिते कमु थींदो। पर हाणे हिननि खे शौक़ु हुजे वञण जो ऐं हिननि खे पोयां दॿ बि हुजे बादशाह जी। हे साईं हकलींदा होरींदा निकिरी पिया। वरी हिननि हिकिड़ो अधु महीनो ॿियो पंधु कयो। हिननि खे हिकिड़ो रेगिस्तान बर वारी नज़र आई। वारीअ में हिकिड़ो बाग नज़र आयो ॿिन्हिनि खे, तोते ऐं हिनखे। अदा हिननि छा कयो जो डुकी पुॼी हिननि जो बणा हिते लॻे थो का वसंदी आहे। सिधो आया उन बाग वटि। सिधो आया बाग वटि। बाग जो ॾिसंदा बणा बाग अधु सुकी वियो आहे, अधु साओ आहे। हिननि घुमी फिरी हिननि ॾिठो त हिकिड़ी बाग में झूपड़ी ठही पई आहे। झूपड़ीअ में फिरी आया, ॾिसनि त धूओं दुखे थो पियो। हिकिड़ो साधू आहे, वॾी जिरेब खन में तस्बीह आहे ऐं हीअं भरी खन ॾाढ़ी अथसि जेका हेठि ज़मीन ते गद थी वई ऐं गोॾनि मां ड्रब निकिरी आया त इबादत बीठो थो करे। इते हिनखे तोते सम्झायो त यार कमु थींदो त असांजो हिन साधूअ मां थींदो। चई उहो कीअं? हाणे ॿियो कमु बाद में था कयूं, हिन जी इबादत में खलल कोन था विझूं। हिन साधूअ जो बाग ॾिसंदो सुकी वियो आहे। इहे साधू हिन वॾी उमिरि जा वॾी तपस्या कंदा आहिनि। सो 2-2, 3-3 महीना, 4-4 महीना इहे पंहिंजे ख़्याल में हूंदा आहिनि। हाणे हीअं कर जो तूं असां हिन जो बाग था साओ कयूं, यार मन थी सघे असांजे बाग में तकिड़ो उथी पवे। अदा चई चलो ठीकु आहे। हे बाग घुमी फिरी अंदरि आया, ॾिसनि त हिकिड़ो खूह आहे, पाणीअ सां भरियो पियो आहे, नार धार लॻो पियो आहे। हिननि छा कयो त बिस्मिल्लाह करे गॾो ॿधी
अचे हकरण लॻा गॾ खे। अदा हफ़्ते ॿिनि में हिननि ते बाग़ उहो मुकमल साओ कयो। बाग़ जो साओ थी वियो साईं, बाग़ अची मेवा झलिया, बाग़ गुल झलिया, अची ते साधूअ खे ख़ुशबू आई खाधूअ जो ख़्याल वापसि अची वियो। उन पंहिंजी बात मां ॿाहिरि नज़र जो फिरंदी थी वञी, बिना बाग़ त साओ लॻो पियो आहे। हिन हेॾे होॾे ॾिठो त बिना हिकिड़ो इंसान आहे, तोतो गॾ जेके नाड़ में वहनि था पिया, वटि पुॼा लॻी पई आहे मुड़सनि जी। हे साईं लठ खणी न जई लठ न पर हे उते ई वेठो हुयो। उन ग़रीब शख़्स ॾिठो त बिना साधू पंहिंजी इबादत मां ॿाहिरि आयो आहे, तोते सूधो रुक आयो हिन वटि। अची हिन तां हाल अहवाल करण लॻो। हुन चयनि त यार तव्हां मुंहिंजो बाग़ बि असां साओ कयो आहे, आयो केरु वञो किरे था हेॾे रण पट में तव्हां आया किरे आयो। हिननि खे साईं हिन ग़रीब शख़्स समूरी हाल हक़ीक़त करे ॿुधाई त हीअं लाला परीअ जी ॻोल्हा में था वञो। हाणे त उहो साधू फ़क़ीर जेको सो लाला परीअ जो हुजे आशिक़, कंहिं टेम में 200 साल पहिरीं लाल परी हिन वटि जुमे जुमे ते ईंदी, राग करे वापसि हली वेंदी। हे वीचारो हिन ते परपुट आशिक़ हुयो। हाणे साईं उहा 200 साल थी विया, लाल परी अचे कोन पई। हे वीचारो इन जे माना ख़्यालनि में हूंदो, तस्बी जेका जिरेब कन में हूंदी, ॾाढ़ी जेका हेठि गॾु थी भरी थी वई, ड्रब जेके गोॾनि में ॼमी आहे, से लाल परीअ जे इश्क में ॼमी आहे। हाणे साईं समूरो हिनखे जो हाल अहवाल हिन ग़रीब ॿुधायो। हुन चयो यार मारे विधी तूं महबूब जी यादि ॾियारे छॾी, पर यार 200 साल थी वियो आहे, ॾिसां लाल परीअ हेॾे भेरो ई कोन कयो आहे। इन जी का ख़बर पए कान थी त किथे आहे, जीअरी आहे, मरी वई, छा थियो। सो हाणे हीअं कयो जो बसि एतिरो ॾस पंधु ॾियांव थो त हाणे 2-3 महीना ॿिया पंधु कयो। अॻियो मुंहिंजो हिकिड़ो भाउ आहे वॾो, जेको पिणु इन लाल परीअ जो मतिलबु माना दीवानो आहे। तव्हांखे समूरी ख़बर उन मां पवंदी। अदा हे वरी उन फ़क़ीर साधू वटि 2 ॾींहं रही पिया। हिन ॾाढो हिननि जी ख़िदमत कीअं चई यार तव्हां मुंहिंजो बाग़ जेको आहे साओ कयो आहे। हिननि साईं सुबुह थी माना 2-3 ॾींहं गुज़रिया, वरी सुबुह थी हिननि साईं मेवा देवा पटे हे साईं गॾ ऐं ग़रीब शख़्स तोतो निकिरी पिया। हकलींदा होरींदा, हकलींदा होरींदा, हकलींदा होरींदा 2-3 महीने खां मंज़नू कंदा। हिन खे वरी साॻियो ई रण माना पट हुजे, सिधो आया हिननि खे हिकिड़ो ॿियो बाग़ नज़र आयो। उते जो अचनि त उन बाग़ जी बि साॻी हालत लॻी पई आहे। ॾिठो त अधु बाग़ सुकी वियो आहे, अधु माना ॾार किरी पिया आहिनि, कंहिं ते गिंद ॼमी वियो आहे, कंहिंजा चला ख़राब थी विया आहिनि। मतिलबु माना अधु बाग़ साओ त अधु सुको। अंदरि बाग़ में घिरी आया आहिनि। 2-3 मिंट थक पचे घुमिया फिरिया, ॾिठो बिना हिकिड़ी झूपड़ी ठही पई आहे। उन में वाक़ई हिकिड़ो साधू फ़क़ीर वेठो आहे, पर हिन जो हुन जी जिरेब में तस्बीह हिन जी 2 जिरेबनि में तस्बीह। वठ सट लगी पिया, खड़क 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 पे पैसे ॾाढी साईं 2 भरनि में लगी पई, जे गोॾनि खां ड्रब ॼमी सीने खां निकिता मुड़सनि। ग़रीब शख़्स साॻी ऐं तोते सलाह कई त चई हाणे हे जहिड़ी साईं इबादत पंहिंजे मोते तेसि ताईं बाग़ साओ कयूं। गॾ त हिन वटि हुयो न, जोट हिन वटि भली हुई, गॾ भलो हिन वटि अदा साॻी नार में लॻी आहे। वठ सट अदा 2-3 हफ़्तनि में हिननि बाग़ साओ कयो। बाग़ जॾहिं साईं साओ थियो, गुल कीअं हेॾां होॾां हिननि किन किचिरो कंडा वण धण शांगे सेटअप में कया त साधूअ जी अलाए कीअं ओचितो इबादत जो टाइम पूरो थियो। शायदि जा खणी हुनखे गुलनि जी ख़ुशबूअ ते जाॻत हिन जो एॾे एॾे लोणा आया अची बिना बाग़ साओ लॻो पिया। हिते केरु आयो बिना हिते, छो त उहे फ़क़ीर जेके वेठल हुआ उते इल्म जे ज़ोर ते वेठल हुया। उते ॿियो इंसान न वेही सघे हा। हो बाग़ दाग़ ई समूरे इल्म जे ज़ोर ते मना रण पट में बीहारियूं बीठा हुया। हाणे साईं
हे जो हिन जो ॾिठो त साधू उथियो आहे, हे से सूर्य साधू वटि साधू खे अची हिन हाल हक़ीक़त करे ॿुधायो। हुन चयो त यार वाकई लाला परी आहे। तो लाला परी बि असां हिते जुमे जुमे ते ईंदी हुई, अधु राति राग मूं वटि कंदी हुई, अधु राति मुंहिंजे भाउ वटि कंदी हुई। सो यार 200 साल थियो आहे, लाला परीअ जी का ख़बर चार कान्हे का। इल्म जे ज़ोर ते पंहिंजूं पुतड़ियूं भॼायूं अथमि त कर्मा नाले हिकिड़ो ज़ालिम देव आहे, उन जे चंबे में अबेसां लाला परी। गरीब शख्स सोचियो थी वञ बिना जा पुट मरी वियासीं, ईअं बिना किथे सिधी सही मिलिया मिलूं साईं, दैव सां केरु पुॼंदो। हाणे उन्हनि खे फ़क़ीर समूरा 10 पत ॾिना, हिननि जी महिमान नवाज़ी ख़ातिरदारी कई। 2 ॾींहं रही हिननि खां हाल वाल वरितई। हिननि ग़रीब शख्स खे हिन देव जो साधूअ चयो त यार जॾहिं बि अचे त लाला परीअ जो मूंखे दीदार कराई वञजांइ, छो त मां लाला परीअ जो आशिक़ आहियां। मूंखे 200 साल थियो आहे हिते उन जे इश्क में, उन जे इंतज़ार में ॾिसे थो ड्रब ॼमी आहिनि, गोॾनि खां निकिरी अचे सीने मां निकिता आहिनि। छो न थियो यार भला हाणे जेकॾहिं मिली आई मूंसां गॾी आई त मां ज़रूरु वती ईंदोमांसि। चलो ठीकु आहे। अदाने खे 10 पतो ॾिनई, चई हाणे हिन पासे ॾांहुं बि न वञिजो, हिन ॾांहुं बि न वञिजो, फलाणे तरफ़ ते निकिरी पओ। हितां तव्हां निकिरंदो सिधो वेंदो, हिकिड़ो तव्हांखे तलाउ नज़र ईंदो, हिकिड़ो वॾो वण नज़र ईंदो। हाणे हुनखे उहो समूरा पार पता ॾिए पियो त माना किथे किथे तव्हांखे उहा लाल परीअ जा मिट माइट मिलंदा। चई हाणे तव्हां हितां सिधा वेंदो, उते हिकिड़ो तव्हांखे वॾो वण नज़र ईंदो, वण जो सिर्फ़ु तव्हांखे बुंड नज़र ईंदो, चोटी हुनजी आसमान सां ॻाल्हियूं कंदी आहे। पोइ उते उन लाल परीअ जो पीउ मिट भाइर जेके बि आहिनि, देव जी ज़ात हूंदी आहे, परीअ जी ज़ात हूंदी आहे। ऐं हर जानवर मां जोड़ी जोड़ी जुमेरात उते ईंदी आहे ऐं उन ढंढ ते राग थींदो आहे। पोइ उहो कर्मा देव बि ईंदो आहे, पर हू सभिनि जो सरदार आहे। उन केर बि कुझु चवंदो कोन्हे को। जेकॾहिं चवंदा त हू फूक ॾींदो, हू समूरा ख़तम थी वेंदा। इन करे ड्रिज में उन कर्मा देव खे केर बि कुझु चई न सघंदो आहे। सो हाणे वधीक तूं ओॾे वञ, वधीक लाला परीअ जे पीउ सां मिल वञी, तोखे उतां समूरी ॼाण मिलंदी। पर उन्हनि सां मिलंदे कीअं, ईअं तोखे महफ़िल में अचणु कोन ॾींदा। हाणे उते जॾहिं राग थींदो आहे त उते राग कराईंदा आहिनि आदम दादनि खां, यानी इंसाननि खां। पोइ उन्हनि खे देव खणी ईंदा आहिनि परे परे खां, छो त देवनि वटि इल्मु हूंदो आहे। राग कराए वरी वञी उन्हनि खे छॾे ईंदा आहिनि कुझु पैसा ॾोकड़ ॾेई। पोइ जॾहिं उहे उस्ताद अचनि, पोइ तूं उन उस्ताद सां कहिड़ी बि टल टाड़ी करे उन सां मिली वञजांइ। पोइ उन जे लाला परीअ जे पीउ ताणी पुॼाए, वधीक हाणे तूं पाण संभालजांइ वञी। चलो ठीकु आहे। अदाए बिस्मिल्लाह करे तो ई पाण गॾ 3 ॼणा निकिरी पिया, हकलींदा होरींदा, मंज़िलूं मारींदा, विला वक़्त वठंदा, खाईंदा पीअंदा, सिधो आयासीं उन वण वटि। हिननि जो ॾिठो त वाकई रुॻो हेठां बुंड थो ॾेखारिजे पियो, चोटी नज़र कान थी अचे, चोटी आसमान ते बि जलाए। साइड में ॾिठो त हिकिड़ो तलाउ आहे। अदा हे रही उते इंतज़ार करण लॻा। हाणे साईं गधा खे हिननि छॾे छॾियो, हे चरे पिए पियो, गधा उते ॿिया जानवर बि हुया। तोतो ऐं हे साईं लिकी पिनी वीचारा लिकी पाछर हेॾां होॾां गुज़र सफ़र वीचारा कनि पिया पंहिंजे हिसाब किताब। मथां को ॿियो जानवर ॾिसे। हाणे साईं उते जुमे वारी राति थी, यानी खमसा वारे ॾींहं जे 3-4 बजे धारा जी असां भतन विहाउनि में तंबू हणंदा आहियूं। अहिड़े हिसाब किताब सां ॾिसंदो, को देव काॾां तंबू पियो थो खयो अचे, को काॾां का परी पई थी अचे, को परीज़ाद पियो थो अचे। ईअं साईं माना कलाक ॿिनि में उन जुमे वारी राति ते उन तलाउ समूरे खे माना तंबू लॻी आहे, फिरी आहे। हिननि पे लका ॾिठो। हाणे हिनखे तोते समूरी ॻाल्हि इहा ॿुधाई त हाणे
इन जे पीउ ताईं पुॼण लाइ तो हुनखे सलाह पियो ॾे त हाणे जेके हे आदमज़ादा ईंदा इंसान ईंदा उन्हनि सां तोखे इहा सलाह करणी पवंदी त तूं हुननि खे चइजांइ त यार हाणे मुंहिंजो कमु आहे हिन में सो तव्हांखे त उहो ई छॾे ईंदा पर मुंहिंजी मजबूरी आहे त मूंखे लाला परी खपे सो तव्हां मुंहिंजा शागिर्द सॾाइजो मां तव्हांजो उस्ताद सॾाईंदुमि राग तव्हां ॻाइजो मां चुप कयूं वेठो हूंदुसि जेॾी महिल राग पूरो थिए तेॾी महिल देव समूरा दाद ॾींदा पोइ तव्हां इहो चइजो त बाबा असां कुझु बि न आहियूं सभु कुझु इहो असांजो उस्ताद आहे जेकॾहिं उहे इंसान तुंहिंजो चवणु ॿुधनि था त पोइ ॿिया देव उन महिल टोटल उथिया हलिया वेंदा देव हलिया वेंदा गॾ गापा जेकी जानवर हूंदा उन्हनि जूं जोड़ियूं जोड़ियूं पंहिंजा तंबू पटियूं हलिया वेंदा बाक़ी रहंदा वञी परियूं ऐं परी लाल परीअ जो पीउ ऐं उन जा भाइर सोट मासात उहे जेॾी महिल तोखे चवनि त बाबा तूं अॼु ॾाढी महफ़िल मतिलबु माना सुठी कई तूं हुननि खे जेॾी महिल चवंदा तव्हां महफ़िल सुठी कई ऐं जेॾी महिल उहे हरमा तुंहिंजा शागिर्द चवंदा बाबा असां कुझु बि न आहियूं असांजो सभु कुझु उस्ताद आहे त पोइ हू तोखे चवंदो त जेको घुरणो हुजे सो घुर पोइ तूं हुननि खां घुर कजांइ लाल परीअ जी ॾिसूं त हो छा था चवनि चलो ठीकु आहे तोते पाण सलाह कयूं अदा तंबू तंबू लॻी आहे हेॾो होॾो माण्हू इहो पुॼण लॻा के कॾहिं के गाबा के उठ के चींहं के कुता के ॿकरियूं के कीअं देव देव जी ज़ात अचे लथी उते पेर पाणे जॻह कोन हुजे हिन नज़र कई त हिकिड़ो उस्तादनि जो घर सिधो सो हिकिड़ो देव पटियूं कुल्हे ते खयूं पियो थो अचे हिन जी साइड ते लाथो हिन खे पक थी त भेण हिन में राग आ रहा है पासो वठी सही देव खां लिकी छपी वञी उन कमरे में गिरिया वञी ॾिसनि त वाकई उस्ताद को धूल खयूं वेठो आहे को बाजो खयूं वेठो आहे को दिलो खयूं वेठो आहे को कुनो खयूं वेठो आहे को चपड़ी को यकारो वेठा आहिनि सभु जीअं असां सिंधी फनकार हूंदा आहियूं अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा तव्हां कीअं था हिते चकी पटे खणी आया आहिनि राग ॿुधाईंदासीं हाणे त उन्हनि ग़रीब शख़्स उन जे पेरनि ते किरी पियो अची यार मूंसां पर वो बिना इंसान जे कमु ईंदो आहे मां न देव आहियां न परी आहियां कुझु बि न आहियां मां हिकिड़ो ग़रीब शख़्स आहियां तव्हां मुंहिंजो लाल परीअ में कमु आहे त ॿेली तव्हां मूंसां पर वो बि वीचारा सज़ोरड़ा हुननि चयो यार हाणे ॿई आहियूं त चंबे पराए में कीअं तूं चई हुननि चयो त हाणे राग तव्हां ॻाइजो मां वेठो हूंदुमि अहिड़ी धुन में ॼण मां तव्हांजो वॾो उस्ताद आहियां पोइ सुर तव्हां कढिजो सुर जी मूंखे ख़बर कान्हे का मां सॼी उमिरि ग़रीब माण्हू काठियूं मिलियूं मूंखे कहिड़ी ख़बर सुर जी पर जेॾी महिल राग बंदि थिए त तव्हांखे समूरा माण्हू दाद ॾींदा वाह उस्ताद वाह त तव्हां चइजो बाबा असां चेला आहियूं असां शागिर्द आहियूं ही सभु महिनत असांजे उस्ताद जी आहे तव्हां मूं ॾे हथु खणिजो पोइ बेली बसि एतिरो पार भाऊ हुननि जो चलो ठीकु आहे बसि एतिरो न चई हा अदा राग जो टाइम थियो हुकुम थी वियो त बाबा साज़ंदा राग फनकारी ॿियोटियूं हेॾे अचो अवा हिन खे बि अॻियां कयूं खणी हूअं त साईं हुन में न अची सघनि हा न हाणे साईं सिधो आया उते स्टेज लॻी पई हुजे वटसट थी वई राग जी हणणा कलाम हलनि पिया सॼी राति महफ़िल हली शराब हलियो हेॾो होॾो वटसट लॻी पई हुजे जेॾी महिल साईं असुर जो टाइम थियो त महफ़िल बि ख़तम थी हाणे महफ़िल ख़तम थी त हर कंहिं हिननि खे दाद ॾिनो वाह उस्ताद वाह वाह जो राग ॿुधाई वाह जी महफ़िल थी हो चवनि बाबा असां कुझु बि न आहियूं सभु कुझु असांजो उस्ताद आहे वरी जो फेरनि उस्ताद वाह तुंहिंजी शागिर्दनि ते महिनत भेण ईअं महिनत कबी आहे हुन कॾहिं भाऊ खे राग जी ख़बर कोन्हे हुन सदाईं ट्रिक गॾे ते काठियूं कयूं हिन कहिड़ी ख़बर राग जी पर असां हाणे हो सम्झ त उस्ताद हुयो उन महिल हिननि जो हाणे साईं हिते समूरा पखी पोखण जेके हुया उॾण वारा उॾी विया पंध वारा पंध विया चींहं गॾ गाबा उठ घोड़ा खच्चर जेके हुया से बि विया हलिया देव बि विया हलिया
बाक़ी बच्चूं वञी माना लाला परीअ जो परिवार, लाला परीअ जो पीउ वेठो हुजे ऐं उहो कर्मा देव बि उॾियो हले वियो, छो त असरा ते टाइम थी वियो। हाणे साईं उते उन लाला परीअ जे पीउ हुनखे चयो त उस्ताद वाह जी शागिर्दनि ते महिनत कई अथई, राति बणा ॾाढी महफ़िल लॻी ऐं महफ़िल असांजी तरफ़ां हुई, हाणे जेको घुरणो थिए थो घुर। तंहिं ते ग़रीब शख़्स हुनखे चयो त मां लाला परीअ जो घोड़ो आहियां, मूंखे लाला परी खपे। त हिते लाला परीअ जे पीउ चयसि चुप कर। हाणे साईं हिनखे चई हिनखे वठी हलो, अदा हे खंभिजी विया साज़ंदाद हेॾो होॾो समूरा खे वठी गीले वञी हिकिड़े कमरे में हयो। अची हिनखे साज़ंदारनि फनकारनि गारियूं ॾिनियूं, बिना चंडरो ई कोड़ो एतिरी बिना अहिड़ियूं ॻाल्हियूं कबियूं न असां मूं त निकिरिया, तूं त मरंदे पर असां बि तोखां गॾु मरंदासीं। अदा हुनखे पंहिंजी साज हुजे, हिन ग़रीब खे पंहिंजी साज हुजे, बाक़ी त तोतो ऐं गॾ वठनि पिया पंहिंजे मुंहं सां चरंदा। अदा 2-3 मिंट गुज़रिया, कलाक ॾेढ खणी गुज़रियो हूंदो त साईं उहो लाला परीअ जो पीउ आयो हुते। अदा उन्हनि ग़रीबनि खे उन्हनि खे साज़ंदनि खे पैसा वैसा ॾिनई, हिकिड़े देव खे हुकुम कयईं त वञ हिन खे पंहिंजी जॻह ते वञी हिन घर सुधो छॾे आ, बाक़ी हे हिते हूंदो। अदा हू त वीचारा ॾाढा कलमा कोसा पढ़ंदा हलिया विया, बाक़ी रहियो हे। जेॾीमहिल साईं हिनखे वठी पंहिंजे होॾे घर ॾे आया जिथे हिननि जो परीज़ादनि जो घर हुयो, उते अची हिन सां हाल अहवाल करण लॻा त तूं जो लाला परीअ में कमु कहिड़ो आहे ऐं तूं ईअं सरियाम लाला परीअ जो नालो खयो आहे, शुक्र कर जो कर्मा देव हलियो वियो, न त सरियां जेतिरा दाणा करे छॾई आहे। हाणे त उन लाला परीअ जे पीउ हिनखे चयो त हे जेको वॾे में वॾो देव असां वटि वेठो हुयो, सभिनी खां मथे कुर्सी आयूं, इन जो कर्मा नालो देव आहे, इहो नालो कर्मा अथसि, इहो वॾो देव आहे, देवनि जो सरदार आहे ऐं असां परीज़ादनि ते बि इन जी हुकूमत आहे। मुंहिंजी धीउ खे इहो अॻुवा करे वियो आहे, पाण वटि वञी रखियो अथई, 200-300 साल थियो आहे, बसि हिन खां हाल अहवाल वठंदा आहियूं त असांजी धीउ कीअं आहे, बाक़ी असां बि अॼु ताणी न आहे ॾिठी। इल्म जे ज़ोर ते ॾिसंदा आहियूं त बसि महिलात में आहे। हाणे साईं हिन सां हाल अहवाल कीअं हाणे मूंखे लाला परीअ सां कीअं बि करे मिलणो आहे, जो मूं ग़रीब जे मथां पोयां मोचड़ो खयल आहे, मूंखे खपनि 5 लाल। भला लाल परी ॼाणे तव्हां ॼाणे मूंखे भला लाल ॾियो। हुननि चयो बाबा लाल परी खां सवाइ ॿिया हिते अहिड़ी का परी आहे कान जेका लाल ॾेई सघे, इहे लाल तोखे मिलंदा परीअ वटां, पर सुठो अथई त पुट मोटी वञ हरू भरू कर्मा देव जे वार न चढ़, हरू भरू छांदा छांदा करे छॾ। ग़रीब माण्हू ग़रीब चयो हाणे हेॾा कचाला करे आवां, ईअं कीअं मोटां। हिन चयो मूंखे तव्हां रस्तो ॾसियो। हिन चयो चलो ठीकु आहे। हिनखे साईं उन लाला परीअ जे पीउ इल्म जे ज़ोर ते उतां खयो, सिधो आया, हिकिड़ी हंधि ॾिठनि त लोह कोट लॻो पियो आहे, हिनखे समूरो कोट घुमाए फिराए अची ॿाहिरां उते छॾियईं। हिनखे चई हाणे हितां सॼी राति देव लाला परीअ सां हूंदो आहे, कचहरी कंदो आहे, सुबुह सवेर जो अलाए किथे ॿाहिरनि बादशाहनि में हलियो वेंदो आहे, ओॾा माण्हू गॾ कुता खाई पी अची हिते राति जो वरी लाला परीअ सां वेहंदो आहे। हाणे ॾींहं जो सॼो ॾींहुं तोखे आहे, जेकॾहिं लाला परी कढी अची, पर तूं कोट में घिरंदे त हुनखे देव खे ख़बर पइजी वेंदी त आदम ज़ादो इंसान अंदरि हिन में कोट में घिरियो आहे। हाणे साईं छा कयो, जो इंतज़ार कयो, सुबुह सवेल थी उतां ॾिठईं त हितां दर खोलियो आहे, अदा देव बि उतां उॾाणो हलियो वियो। हिन छा कयो, जो सिधो वियो उन बादशाहीअ में, इहो लोहे कोट में अंदरि जो वियो त साईं क़िस्मे क़िस्मे जा बाग हुजनि, पर उते दुनिया ई अलॻि हुजे उन देव जी, एतिरी त ख़ूबसूरती हुजे जो ग़रीब चयो त बिना देव न हुजे त पंहिंजी माई वठी अची वेही रहां, बिना एॾो सुकून जन्नत लॻी पई आहे।
अदा हे साईं उते जेॾीमहिल अंदरि वियो घुमंदे फिरंदे अल अंदरि महिलातूं हुजनि एॾियूं जो माना जिन जो अंदाज़ो कोन हुजे। इत्तफ़ाक़ सां लाला परी बि को उन महिल तड़ पे कयो। विच बाग में हिननि जो स्विमिंग पूल ठहियल हुजे। असां वटि जे ढंढ हूंदी आहे अमीरनि माण्हुनि जा वरी स्विमिंग पूल, असां दुॿो ढंढ चवंदा आहियूं। अदा ये कपिड़ा लायूं नंगी लॻी हुते तड़ पई थी करे। हिन जी उघड़ ॾिठी त हे बेहोश थी किरी पियो। परी हुई लाज़मी आहे हुनजो हुस्न हुयो। हिन हुनजी उघड़ ॾिठी, हे बेहोश थी किरी पियो। हिन कलाक ॿिनि खां पोइ होश आयो। होश जो आयो त इते थोड़ा थोड़ा ईअं ककरड़ा आसमान में ठहण थिया ऐं सन्हड़ो सन्हड़ो मींहुं वसण पियो। हिन खे माना हिन सां तोतो गॾु हुयो। हिन खे तोते ॿुधायो त चई मार पोइ भॼ ॿार, भॼ पर दर खां निकिर देव पियो थो अचे जी आयासीं त ॿई मुफ़्त में मरी वेंदासीं, आयो त ॿई मुफ़्त में मारजी वेंदासीं। भॼ अदा हिननि साईं पोयां पेर ॾांहुं सिधो आया। उते उन लाला परीअ पीउ वटि लाला परीअ जी अची हिनखे ॻाल्हि की लाला परी जेरी आहे पर हिनखे उघड़ दुघड़ जी ॻाल्हि कान्हे की चए हाणे सन्हड़ो सन्हड़ो मींहुं वसण थियो मूंखे तोते ॾसियो। चई वाकई बि तोते तोखे सही ॾसियो, अॼु देव को वेझो वियल आहे। तॾहिं हिनखे ख़बर पई आहे हाणे हलूं मोटी। हाणे अॼु देव धकु लॻो आहे हिनखे ख़बर पई आहे इजो आयो। हाणे मोटी था हलूं घर, वरी सुभाणे ॾिसंदासीं हिन ॻाल्हि। अदा हे अञा थोरो पोइते मस थिया त देव जी कड़को कयो। कड़को कई त उन महिल लाला परी बि तड़ दड़ करे कपिड़ा दपड़ा मटे वञी वेठी। अंदरि जो देव आयो अची आदम बूं कंदो आयो त लाला परी चए छितो थियो आहे छा मूं आदम बूं काथो आयो हिते आदम बूं पिणे जो छितो अची थियो आहे तूं हिमल मोटियो आहे। मां उघाड़ी पे तड़ कयमि तूं अची मुंहिंजी उघड़ ॾिसी वञी त पोइ हिते देव हिनखे चई मां तोसां पाक मोहबत कई आहे, मां तुंहिंजी उघड़ कोन ॾिसंदुसि। अदा आदम बूं करे करे नेठि साईं चंड्रो ते सुम्ही पियो। हे वापसि आया पोइते वरी साईं सॼी राति गुज़री। सुबुह ते देव निकितो। सुबुह ते देव निकितो त साईं हिननि वरी साॻियो ई पासो जलायो वञी। देव निकिरी वियो, 2-3 मिंट गुज़रिया। हिन उन कुराड़े जेको लाला परीअ जो पीउ हुयो परीज़ाद, उन इल्म जे ज़ोर ते ॾिठो त चई हाणे 7 खां 8 बादशाहूं परे वियो आहे हलियो देव। अॼु मौक़ो ते वञी लाला परीअ सां मिल। हे साईं सिधो अंदरि वियो। वरी जो वञी ॾिसे त बिना साॻियो ई लाला परी उन स्विमिंग पूल में विंझे थी वई पर नंगी आहे। हिन जी जंहिं जो हुनजे जिस्म ते नज़र पई त साईं हिन भाव खे ॿोहण टियण थिया पर तोते हिनखे उहो टूंडो जेको रूंडो पर ठका जूनाड़ में करे चंद्रा ते कम कहिड़े सां अची तूं हुस्न ॾिसी बेहोश थो थी। अदा ते नेठि परी उहा लाला परी विंझी सिंझी अंदरि वई। हे साईं सिधो वञी उते दर ते ठक ठक कई केरु चयाऊं इंसान। जेॾी महिल परी ईअं ॿुधो त परी टप ॾींदी आई कीअं बिना इंसान तूं हिते कीअं। हे ज़ालिम कर्मा देव आहे तोखे चीरे फाड़े छॾींदो। हिन सां परीअ पंहिंजे इल्म जे ज़ोर ते ॾिठो त बादशाह खे देव खे ख़बर पइजी वई आहे 8 बादशाहूं परे वियल हिकिड़ी बादशाही किरास करे आया बाक़ी 7 त हुनखे साईं चई ॻाल्हि कर। चई हाणे मां आयो आहियां हिते तुंहिंजे लाइ, मूंखे लाल कम में हुया पर हाणे तोखे हिन खां आज़ाद कराए पोइ वेंदुसि, बसि इहो वाइदो कयो। हुन चए त मुआ हितां निकिर हली भॼण जी कर। हे अचई थो पियो देव छेंदा छेंदा करे छॾींदी। हाणे त हिते तोतो सियाणो गॾु हुनखे का ख़बर कोन्हे। तोतो हिनजी ॾाढी माना वफ़ादारी पियो करे। तोते हिन खां पुछा कयो चिरिया हिन सां ॿियो त कुझु ॻाल्हाए न। चई जा लाल वठेसि त हलूं। हुन चयो जा लाल ॾे मूंखे त मां वञा हलियो जा तूं मूंसां हल गॾु। अदा नेठि सां हिननि जो पाण में झेड़ो हलियो पिए। हिन चयो हाणे हीअं कर तोते हिनखे चयो त हिन खां पुछ त हिन देव खां पुछे त देवनि जा साह जेके हूंदा आहिनि से हमेशह ॿी जॻह ते हूंदा आहिनि ऐं देव जो साह देव सां साण न आहे हूंदो।
चरिया तूं हुन सां कुझु ॻाल्हाए ग़रीब माण्हू सदाईं उहा काटड़ियूं कयूं, हुनखे कहिड़ी ख़बर, हू हुन जो हुस्न ॾिसी मतिलबु बेहोश थी पियो वञे। अदा नेठि साईं हिन खां चई त हाणे तूं हीअं कर, मां तोखे आज़ादु कराए थो, पोइ ईंदुसि मूंखे लाल खपंदा आहिनि, तोखे तुंहिंजे पीउ वटि छॾींदुमि, हली उते मूंखे लाल ॾिजांइ। चलो ठीकु आहे। पर हाणे चई तूं पंहिंजे देव खां पुछा कर त देव जो साह छा में आहे। अदा हुनजो वरी इल्मु जो हयो ॾिसे त बणा देव अची 3 बादशाहियूं छॾियूं, ॿियूं किरास करे आयो आहे। ईअं पियो थो अचे, वाह मीअं कंदो। हिनखे चई हाणे हीअं तूं हिनमहिल तूं वञ, मां देव खां इहो पुछंदुमि त देव जो साह छा में आहे। हुन चयो चलो ठीकु आहे। अदा हे त साईं मोटी आहे, अञा उन लाला परीअ पीउ वटि मस पहुता त साईं सणो सणो मींहुं वसण थियो, झुड़ थी वियो। देव अची ज़िफट दर ते कयो, आदम बूं आदम बूं आदम बूं। जेॾीमहिल लाला परी ॾे त लाला परी सुती पई आहे, लाला परीअ खे वञी सट ॾे उतारी, आदम बूं। लाला परी चितो थियो आहे, मुआ आदम बूं आयो कि न आदम बूं हिते, अहिड़े ऋण पट में आदम बूं रही को सघंदो, हिते किॾा आयो। त हिते हुन साईं रनाणो मिखिर कयो लाला परी रोअण लॻी। लाला परी चयो तूं मतिलबु माना हाणे मां सां मोहबत कोन थो करीं, उहा अची ते फुणकी हईं, रोअण निकिरियसि कोन, घिंगो कढी अखि कयईं, अखि मां त ॻाढ़ो ॻड़े कोन, नेठि चोकू धोकू हणी रनाणो मिखिर कयईं त बणा तूं मूंसां मोहबत नथो करीं, तूं मूं ते शक थो करीं, अॼुकल्ह शक ई घणो थी वियो आहे तूं। अदा हिनखे नेठि सां पिघलाए विधईं। हिन खां साईं पिघलाए विधईं, हे साईं ॾाढो भाकुर पाइण सां रोअण लॻो हे बि। इते साईं हिन लाला परीअ वज वठी चएसि त देव, इहो देव न पर कर्मा, मुंहिंजो तोसां प्यार आहे, मां तोसां 200-300 साल खां वठी रहां थी पई, पर चवंदा आहिनि शेर मथां सवा शेर हूंदो आहे, तो तूं बेली ईअं अकेलो एतिरो टाइम ॿाहिरि न रहंदो कर जो तोखे मथां को मारे वञे। हुन चयो कर्मा देव खे तो को मारे, असां देवनि जा साह असां वटि साण न आहिनि हूंदा, केर बि नथो मारे सघे। हुन चयो ईअं वरी कीअं। त इते लाला परी वरी हिनखे लपो ठोकियो, चरियो नथी, शेर जे मथां सवा शेर हूंदा आहिनि, मर्दनि जे मथां मर्द मथे रहंदा आहिनि, तूं इहो चरियाप न कर ऐं एतिरो टाइम घर खां परे न रहंदो कर। हुन चयो चरी इहा तूं दिलि जाए कर, मूंखे केर बि नथो मारे सघे। हुन चयो कीअं, छो नथो मारे सघे। चई हाणे हीअं कम जो मुंहिंजो साह मूंसां गॾु न हूंदो, मुंहिंजो हिकिड़ो माना साह आहे उन हिकिड़े कुएं में, ऐं कुओ आहे हिकिड़ो जेको वण आहे तव्हांजे ॻोठ में, जिनजो माण्हू थोरो त ॾिसंदा आहिनि पर पुछड़ी अॼु ताईं कंहिं न ॾिठी आहे। उन जे चोटिन में पिंजरो आहे, लो पिंजरो, उन में कुओ आहे, उन मुंहिंजो साह आहे, उन ताईं केरु पुॼंदो ई कोन, मूंखे केरु मारे सघंदो। चई यार शुकुर थियो भला पिणा इहो ॿुधाई, हाणे मूंखे दिलि जाए थी, तूं भले घुमंदो। अदा हिन समूरो इहो हिन खां इंट्रू वठी वई, हे साईं भाऊ कान ॾाढो मतिलबु रहियो। उन ॾींहुं वरी राति थी, सुबुह ते वरी वियो, हे साईं आयो ग़रीब शख्स, हुन सां अची हाली वाली थियो, हाणे ॿुधाए। चए त हाणे मां देव खां पुछो त आहे, देव चए थो त जंहिं वण हेठां जुमे ॾींहुं महफ़िल थींदी आहे, इन वण जी चोटीअ ते लोह पिंजरो आहे, लोहे पिंजरे में कुओ आहे, उन में हिन जो साह आहे। हाणे जेकॾहिं उहो लाहे सघी ऐं कुओ मारे त हे मरी वेंदो, पोइ मां वांदी आहियां, तोखे लाल ॾींदमि। अदा हे साईं उतां बसि डोड़ी निकिरी आयो, अची लाला परी जे पीउ सां ॻाल्हि कई। लाला परी जे पीउ चयो त असां में एतिरो इल्मु कोन्हे को जो असां इन वण जी चोटीअ ते चढ़ी ऐं पुॼी सघूं। हाणे साईं हिनखे ग़रीब शख्स चयो त भला हाणे जेसि ताईं तुंहिंजो इल्मु करे ओसि ताईं पुॼाए, भला पोइ मथे वरी मां पाण ई चढ़ंदुमि। हुन चयो चलो ठीकु आहे। अदा हिन काफ़ी सारो हिनखे इल्म जे ज़ोर ते खणी वियो, हिन जो इल्मु पूरो थियण लॻो। हिन चयो हाणे हिते चोटनि में चिंबड़। अदा हे ग़रीब त चिंबड़ी पियो, हे बि वण चाढ़ो, काठियूं त वढींदो न। हे साईं चढ़ंदे 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 2-3 ॾींहं हिन उन वण ते चढ़ियो, हिन ॾिठो त बिलाछक वाकई बि हिकिड़ो
लो पिंजरो आहे उन में कुओ आहे पर हाणे हिन चयो त इनखे लाहींदुमि त मथां देव पुॼी अचे सो इते ई इनखे मुरो थो ॾियां आदा हिन छा कयो जो उते वञी लोहे पिंजरे जी दरी खोले कुए खे वतई कुओ बि कारो हुजे सफ़ा रीडी हिनखे खाइण ते भॻो पियो हुजे क्या क्या पियो पएसि हुन चयो भेंचो त बीह त मां तोखे ॾिसां थो आदा हिन कुए खे जो पिंजरे जी दरी लाहे हिन जे कुए खे वरितो त इते साईं वण खे लोॾा अचणु शुरू थिया देव को अची पुॻो सनो सनो मींहुं वसण थियो हवा लॻण थी जेॾी महिल कुए में हथ विधई त साईं हिते वण केॾी महिल हेॾे पियो वञे केॾी महिल हेॾे पियो वञे देव अची वण में लॻो हिन ग़रीब जा ज़रे घटि हथ छॾाइजी विया पर हिकिड़े ॾार में हथु पइजी वियो त हिकिड़ो कुए में हिन साईं ॿई मंगुली हणी हिकिड़े ॾार में वठी जो हीअं भीकुड़ो ॾिनुसि त साईं कुए जा आंड्रा ई कढियूं आयो आला जंहिं जो आंड्रा कढियूं आहे त देव जीअं ई मथां उॾियो पियो त तीअं जेॾो तेॾो अची फहिको कयईं ज़मीन ते अदा देव जो किरियो त हे साईं वीचारो वरी मंज़िलूं कंदो कंदो लहंदो 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 उन जॻह ते उन कुराड़े वटि पहुतो कुराड़ो वरी साॻियो इल्म ते खणी आयुसि हेठि जो लही वञी छा ॾिसनि त जेको देव जो उहो सोनो कोट लोहो अॾियलु हुयो उहो अलाए काॾे गुम थी वियो ऐं लाला परी पंहिंजे मिटनि सां बीठी विया छो त इल्म जे ज़ोर ते उन्हनि जी हर शइ हूंदी हाणे त लाला परी ऐं हे ॾाढो उते पाण में ॾाढो माना रहण लॻा लाला परीअ जो बि हिन सां थोरो घणो चाह थींदो वियो पीउ मां खे लाला परीअ चयो त बाबा मां शादी कंदमि त हिन ग़रीब शख़्स सां कंदमि छो त हिन मुंहिंजी उघड़ ॾिठी आहे हाणे साईं लाला परीअ खे त ख़बर कोन हुई पहिरीं हिन माना ख़बर कान्हे त को लाला परीअ जी मां उघड़ ॾिठी आहे पर लाला परीअ वटि बि इल्मु हुयो इल्म जे ज़ोर ते हिन ॾिठो त हिन भेणा मुंहिंजी ॿ चकर उघड़ ॾिठी आहे पीउ मां खे चयईं बाबा हाणे मां मुड़ुसु हे कंदमि जेकॾहिं तव्हां राज़ी आहियो त हुननि चयो पुटु हाणे हिन आज़ादु करायो आहे तोखे तूं भले हिन सां शादी कर अदा शादी करे उते परनि जे मुल्क ते वेही रहियो अदा ॿ टे ॾींहं रही करे हिन खे साईं उन कुराड़े छा कयो जो उहो हिकिड़ी उॾाम खटोली ॾिनई खटोली न पर खट ॾिनई हाणे इहो उॾाम खट अथव हिन ते तव्हां चढ़ी वेही रहिजो तूं लाल परी गॾ तोतो हिन खट खे जिते चवंदो हली तव्हांखे लाहींदो हिन चयो चलो ठीकु आहे अदा ॿ टे ॾींहं रही खट ते चढ़ी गॾ विहारे पाण चारई ॼणा चढ़ी खट खे चयूं उॾड़ी खट जिथे मुंहिंजी बादशाही जे बादशाही में मुंहिंजो घर आहे अदा खट परवाज़ कंदी आई पे हिन जूं प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं हुजनि तोतो ऐं गॾ पाण में ॻाल्हियूं कंदा पिया अचनि हे पाण में ॻाल्हियूं कंदे कंदे उन फ़क़ीरनि जी ॻाल्हि शुरू थी वई इते त हिन ग़रीब शख़्स हिन खे ॿुधायो त हिकिड़ा ॿ साधू फ़क़ीर जिन तोखे सलाम बि ॾिना ऐं चवनि पिया त उते असां मोटी त हिनखे मिलायूं वञजाए त हिते लाला परीअ हिन खे चयो त चंद्रा जेकॾहिं इन्हनि वटि मूंखे खणी हलंदे त इहे वॾा भेंचो त जादूगर आहिनि इहे जादू हणी तोखे पिंड पवण करे छॾंदा देव मां आज़ादु करायो आहे इन्हनि मां कॾहिं मूंखे आज़ादु कोन कराए सघंदे इन खां सुठो थिए सिधो पंहिंजी बादशाहीअ में हले चई हा ईअं कीअं थी करे चई हा इहे वॾा जादूगर आहिनि इन्हनि मुंहिंजे इंतज़ार में वेही वेही इन्हनि जे गोॾनि में दब ॼमी आहे अदा हे ताईं कशाला कंदा 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 ॿ टे मतिलबु माना ॾींहं गुज़रिया सिधो अची पंहिंजी बादशाहीअ में लथा उते अञा उन 12 महीननि में के 4-5 ॾींहं बचा न त 12 महीना पूरा थी विया बादशाह ऐं वज़ीर सलाहूं पिया कंदा डेली त यार हर मां कोन मोटियो बेदाम माईअ जी पारत बि करे वियो आहे ऐं हेतिरो मुआवज़ो बि चई वियो सो हाणे बादशाह इहो वज़ीर ॾिस जेकॾहिं मोटे थो त सही आहे न त इन माईअ खे भेणा हेतिरो मुआवज़ो बि ॾे न्याणी करे इनखे रखणो आहे चलो ठीकु आहे हे पाण में पिया ॻाल्हियूं कंदा हेठि उते ठहको अची कयईं पंहिंजी उते हिन खट सूधो लथा ज़ाल सां मिली ॾाढो ख़ुशि थियो हाणे ज़ाल हिन खे चयो त हाणे
लाला लाला किथे आहिनि, हीअ कंहिंजी माई वठी आयो, चई चरी हीअ लालनि जी मालिकाणी वठी आयो। अदा रन रन ते साड़ कंदी आहे, हुन चएसि चरियो थियो आहे, दिमाग़ ख़राब थियो त तूं ॿ मायूं वठी आवा, अॻे ई ग़रीब माण्हू सदाई गॾ ते। हुन चयो चरी हाणे कमाइण जी ज़रूरत कहिड़ी आहे, बादशाह हेॾो सारो पहिरीं मतिलबु खज़ानो ॾिनो आहे, वरी बादशाह लालनि जे हिसाब सां वठंदुसि, वरी लाल परी जो आहे त असांखे कमाइण जी हाणे ज़रूरत कहिड़ी आहे। हुन चयो चलो ठीकु आहे, भला हाणे हिनखे सूरत ते आंदई। हाणे त लाल परीअ खे चई लाल ॾे त मां बादशाह खे पुॼाए अचां, चई चरियो थियो आहे, दिमाग़ ख़राब थिए, एतिरो हलकड़ो थींदो त बादशाह तोखे हलकड़ो सम्झंदो। हाणे तूं बादशाह खे हीअं कर जो चएसि हितां वञ, अवल त तूं आराम कर, पोइ बादशाह खे वञी चओ त बादशाह सलामत, आऊं तोखे लाल ॾींदुसि, पर लालनि जे एवज़ मां अव्हां जी धीउ जो संग वठंदुसि। संग ॾींदे त लाल ॾींदोमांइ, न त बसि। अदा हिन ग़रीब शख़्स आराम कयो। लाल परीअ जे चवण ते सुबुह ते गॾ ते चढ़ी निकिरी पियो, हिंगड़ बटाक झिंगड़ बटाक सिधो महिला ताईं। अदा अस्सलाम वालेकुम सलाम, बादशाह खे बादशाह वींझे थो पियो। अदा बादशाह में कम आहे, हाज़िर था, बादशाह ते न्यापो वियो, बादशाह डुकंदो आयो, गरीब शख़्स पहुतो आहे, चई अवा गरीब कर हुकुम, अवा हे ईअं आरे पारे आयसि, हे कम छो ऐं तव्हांखे लाल ॾींदुमि, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। चई शर्त वरी कहिड़ो? चयो शर्त मुंहिंजो इहो आहे त तूं पंहिंजी वॾो धीउ जो मूंखे संग ॾींदे त लाल ॾींदोमांइ, न त लाल कोन ॾींदोमांइ, जेको वणई सो कर वञ। इते बादशाह खे थोरी कावड़ बि आई, पर बादशाह चयो त भेण हिन जे वटि 5 लाल आहिनि, हिकिड़ो बादशाह, इहो लाल 7 बादशाहनि जो मुल्ला आहे हिन जो, सो हाणे हिकिड़ी धीउ जो संग ॾियांसि वॾो जो भला। अदा हिननि जी पाण में मिटी मतिलबु हिननि फिक्स कई, मोटी आयो, हिन पंहिंजी ॿिन्ही घरारनि सां ॻाल्हि कई, वॾी घरारे हिनखे भई कीअं अॻे ई आयूं, वरी टी बि वठी आयो आहे, मगर हिन रन जो क्रोध हुजेसि हुजेसि। पहिरीं हिनजो प्यार ॾाढो, पर रन रन जे मथां जॾहिं पाह थींदी आहे त पोइ क्रोध वधंदो आहे। अदा नेठ से बादशाह सां ॻाल्हियूं पकियूं करे बादशाह खे हिन 5 लाल ॾिना, वॾो धीउ सां बादशाह जे सां हिन जो करणो थिए पियो। 2-3 ॾींहं गुज़रिया, बादशाह साईं उते शादमाना लॻी आहे, हिन वटि माल मिल्कियत घणो हुयो, उन बादशाहीअ में 7-8 ॾींहं त कंहिं रंध पचाई कोन कयो। कंजरियूं कुसन पियूं, बकरियूं नचनि पियूं, कुकड़ के देगड़ा दम ते हुजनि, के तांहरी भत, के पुलाव, के मिर्ची, के अंगूर, के ॿियो टियों सामान, असां त कॾहिं अहिड़ा ॾिठा ई कोन्हनि जहिड़ा मां नाला ॿुधायो, अहिड़ा त ताम उते रजनि। 2-3 ॾींहं गुज़रिया, 2-3 ॾींहं पौधा इहो बादशाह जी इहो धीउ वठी ग़रीब शख़्स वटि 3 ज़ालूं थी वयूं, पर ग़रीब शख़्स उते अची वॾी हिकिड़ी माला धणाई बनी धनी आबाद कराई, उहे ते हारी धारी रखियईं। हिन जो ॾाढो वीचारे वक़्तु सुकून सां गुज़रे पियो, पर गॾ ऐं तोतो हिन न छॾिया पंहिंजा। हिन चयो यार तव्हां हिकु मूं सां निभायो आहे। पोइ लाल परीअ जॾहिं बि हिन खे कंहिं शइ जी ज़रूरत थींदी त लाल परी पंहिंजी बाह में माना हिकिड़ो थाल पाणीअ जो भराईंदी, थाल जे मथां बाह करे हिनखे जीअर ॾींदी, पोइ रत जा जेतिरा टेपा किरंदा ओतिरा लाल थींदा। पोइ लाल खणी वञी खपाईंदो, उन वटि कंहिं शइ जी कमी कान हुई, ॾाढो ख़ुशि लॻा वेठा। कल्ह मां पर ॿाहिरों आयुसि, पर चंड ओता करे चांहि मानी सलाह कोन्हे, शायदि सुतो पियो। मां बि पर ॿाहिरों निकितो हलियो आयुसि, बाक़ी ॾिसां थो त ॾाढो ख़ुशि लॻा वेठा हुया। उम्मीद थो कयां दोस्तो जी तव्हांखे कहाणी पसंदि आई हूंदी। अगरि कहाणी पसंदि अचे त असांजी यूट्यूब चैनल सिंधी उर्दू मैक्स खे लाज़मी सब्सक्राइब कजो। त मिलंदासीं की नई कहाणी सां गॾु, तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान। हीअ कहाणी अञा थोरी वॾी हुई, पर मुंहिंजी मोबाइल वञी बची आहे सिर्फ़ु 2%। जेकॾहिं अञा कहाणीअ खे मां मथे खणंदुसि त मोबाइल वेंदी बंदि थी, ऐं हीअ कहाणी बि टोटल मुंहिंजी पोइ ज़्यान थी वेंदी। त इन लाइ अॼु जी कहाणी कयूं था हिते ई डी एंड, यानी पूरी। वरी मिलंदासीं की नई कहाणी सां गॾु, तेसिताईं वीडियो खे लाइक ऐं चैनल खे लाज़मी सब्सक्राइब करे रखिजो अहिड़ियूं नयूं कहाणियूं ॿुधण लाइ। ऐं असांजे चैनल खे विज़िट कयो, असांजे चैनल ते पुराणो मवाद बि जाम पियल आहे, ऐं काफ़ी सारियूं पुराणे टेम जूं कहाणियूं बि मुंहिंजे चैनल ते पियल आहिनि।
लैला मजनू थियो ऐं ॿियूं कहाणियूं अहिड़ियूं काफ़ियूं सिकंदर आज़म जूं थी हुयूं या लीला चनेसर जूं थी हुयूं, मूमल राणे जूं थी हुयूं, काफ़ी सारियूं कहाणियूं मुंहिंजे चैनल ते पियल आहिनि, तव्हां प्लेलिस्ट चेक करे सघो था। त मिलंदासीं कि नई कहाणियुनि सां गॾु, तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान। अदा देव जो किरियो त हे साईं वीचारो वरी मंज़िलूं कंदो कंदो लहंदो उन जॻह ते उन कुराड़े वटि पहुतो, कुराड़ो वरी साॻियो इल्म ते खणी आयुसि, हेठि जो लही वञी छा ॾिसनि त जेको देव जो उहो सोनो कोट लोहो अॾियल हुयो उहो अलाए काॾे गुम थी वियो ऐं लाला परी पंहिंजे मिटनि सां बीठी आहे, छो त इल्म जे ज़ोर ते उन्हनि जी हर शइ हूंदी। हाणे त लाला परी ऐं हे ॾाढो उते पाण में ॾाढो माना रहण लॻा। लाला परीअ जो बि हिन सां थोरो घणो चाह थींदो वियो। पीउ मां खे लाला परीअ चयो त बाबा मां शादी कंदमि त हिन ग़रीब शख़्स सां कंदमि, छो त हिन मुंहिंजी उघड़ ॾिठी आहे। हाणे साईं लाला परीअ खे त ख़बर कोन हुई पहिरीं हिन माना ख़बर कान्हे त को लाला परीअ जी मां उघड़ ॾिठी आहे, पर लाला परीअ वटि बि इल्मु हुयो। इल्म जे ज़ोर ते हिन ॾिठो त हिन भेणा मुंहिंजी ॿ चकर उघड़ ॾिठी आहे। पीउ मां खे चयईं बाबा हाणे मां मुड़ुसु हे कंदमि, जेकॾहिं तव्हां राज़ी आहियो त उन्हनि चयो पुटु हाणे हिन आज़ादु करायो आहे तोखे, तूं भले हिन सां शादी कर। अदा शादी करे उते परनि जे मुल्क ते वेही रहियो। अदा ॿ टे ॾींहं रही करे हिन खे साईं उन कुराड़े छा कयो जो हिकिड़ी उॾाम खटोली ॾिनई, खटोली न पर खट ॾिनई, हाणे इहो उॾाम खट अथव, हिन ते तव्हां चढ़ी वेही रहिजो, तूं लाल परी गॾ तोतो, हिन खट खे जिथे चवंदव हली तव्हांखे लाहींदो। हिन चयो चलो ठीकु आहे। अदा ॿ टे ॾींहं रही खट ते चढ़ी गॾ खे विहारे पाण चारई ॼणा चढ़ी खट खे चयूं उॾड़ी खट जिथे मुंहिंजी बादशाही, जे बादशाही में मुंहिंजो घर आहे। अदा खट परवाज़ कंदी आई पे, हिन जूं प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं हुजनि, तोतो ऐं गॾ पाण में ॻाल्हियूं कंदा पिया अचनि। हे पाण में ॻाल्हियुनि कंदे कंदे से उन फ़क़ीरनि जी ॻाल्हि शुरू थी वई। हिते त हिन ग़रीब शख़्स हिन खे ॿुधायो त हिकिड़ा ॿ साधू फ़क़ीरा जिन तोखे सलाम बि ॾिना ऐं चवनि पिया त उते असां मोटींदे हिन खे मिलायूं वञजांइ। त हिते लाला परीअ हिन खे चयो त चंद्रा जेकॾहिं इन्हनि वटि मूंखे खणी हलंदे त इहे वॾा भेंचो त जादूगर आहिनि, इहे जादू हणी तोखे पिंड पवण करे छॾंदा। देव मां आज़ादु करायो आहे, इन्हनि मां कॾहिं मूंखे आज़ादु कोन कराए सघंदे, इन खां सुठो थिए सिधो पंहिंजी बादशाहीअ में हल। चई हा ईअं कीअं थी करे? चई हा इहे वॾा जादूगर आहिनि, इन्हनि मुंहिंजे इंतज़ार में वेही वेही इन्हनि जे गोॾनि में डब ॼमी आहे। अदा हे ताईं कशाला कंदा 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 ॿ टे मतिलब माना ॾींहं गुज़रिया, सिधो अची पंहिंजी बादशाहीअ में लथा। उते अञा उन 12 महीननि में के 4-5 ॾींहं बचा न त 12 महीना पूरा थी विया। बादशाह ऐं वज़ीर सलाहूं पिया कंदा डेली त यार हर मां कोन मोटियो, बेदाम माईअ जी पारत बि करे वियो आहे ऐं हेतिरो मुआवज़ो बि चई वियो। सो हाणे बादशाह इहो वज़ीर ॾिस, जेकॾहिं मोटे थो त सही आहे, न त इन माईअ खे भेणा हेतिरो मुआवज़ो बि ॾे, न्याणी करे इन खे रखणो आहे। चलो ठीकु आहे। हे पाण में पिया ॻाल्हियूं कंदा। हे त उते ठहको अची कयईं पंहिंजी, उते हिन खट सूधो लथा, ज़ाल सां मिली ॾाढो ख़ुशि थियो। हाणे साईं ज़ाल हिन खे चयो त हाणे लाला किथे आहिनि, हीअ कंहिंजी माई वठी आयो? चई चरी हीअ लालनि जी मालिकाणी वठी आयो। अदा रन रन ते साड़ कंदी आहे। हुन चयसि चरियो थियो आहे, दिमाग़ ख़राब थियो त तूं 2 मायूं वठी आवा, अॻे ई ग़रीब माण्हू सदाई गॾ ते। हुन चयो चरी हाणे कमाइण जी ज़रूरत कहिड़ी आहे? बादशाह हेॾो सारो पहिरीं मतिलबु खज़ानो ॾिनो आहे, वरी बादशाह लालनि जे हिसाब सां वठंदुसि, वरी लाल परी जो आहे त असांखे कमाइण जी हाणे ज़रूरत कहिड़ी आहे? हुन चयो चलो ठीकु आहे, भला हाणे हिन खे सूरत आंदई। हाणे त लाल परीअ खे चई लाल ॾे त मां बादशाह खे पुॼाए अचां। चई चरियो थियो आहे, दिमाग़ ख़राब थिए, एतिरो हलकड़ो थींदो त बादशाह तोखे हलकड़ो सम्झंदो। हाणे तूं बादशाह खे ईअं कर जो चयसि हितां वञ
अवल तो तू आराम कर, पोइ बादशाह खे वञी चओ त बादशाह सलामत आऊं तोखे लाल ॾींदुसि, पर लालनि जे एवज़ मां अव्हां खां अव्हां जी धीउ जो संग वठंदुसि। संग ॾींदे त लाल ॾींदोमांइ, न त बसि। अदा हिन ग़रीब शख़्स आराम कयो। लाल परीअ जे चवण ते सुबुह ते गॾ ते चढ़ी निकिरी पियो, हिंगड़ बटाक झिंगड़ बटाक सिधो महिला ॾांहुं। अदा अस्सलाम वालेकुम सलाम, बादशाह खे त बादशाह वींझे थो पियो। अदा बादशाह में कम आहे, हाज़िर दा बादशाह ते न्यापो वियो। बादशाह डुकंदो आयो, गरीब शख़्स पहुतो आहे जी। अबा गरीब कर हुकुम, अबा हे इन आरे पारे आयसि हे कम छो ऐं तव्हांखे लाल ॾींदुमि, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। चई शर्त वरी कहिड़ो? चयो शर्त मुंहिंजो इहो आहे त तूं पंहिंजी वॾो धीउ जो मूंखे संग ॾींदे त लाल ॾींदोमांइ, न त लाल कोन ॾींदोमांइ, जेको वणे सो कर वञ। इते बादशाह खे थोरी कावड़ बि आई, पर बादशाह चयो त भेण हिन जे वटि 5 लाल आहिनि, हिकिड़ो बादशाह, इहो लाल 7 बादशाहनि जो मुल्ला आहे हिन जो, सो हाणे हिकिड़ी धीउ जो संग ॾियांसि वॾो जो भला। अदा हिननि जी पाण में मिटी, मतिलबु हिननि फिक्स कई, मोटी आयो, हिन पंहिंजी ॿिन्ही घरवारनि सां ॻाल्हि कई, वॾी घर